ओम शांति। एच मिले तारीख है 30/11/2023। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांखे रूहानी पंडो ठही यात्रा करणी भी आहे, कराइणी भी आहे। यादि ही तव्हांजी यात्रा आहे। यादि कंदे रहो त ख़ुशी जो पारो चढ़े। प्रश्न: निराकारी दुनिया में वेंदे ही कहिड़ा संस्कार समाप्त थी वेंदा आहिनि? निराकारी दुनिया में वेंदे ही कहिड़ा संस्कार समाप्त थी वेंदा आहिनि ऐं कहिड़ा संस्कार रहिजी वेंदा आहिनि? उत्तर: हुते नॉलेज जा संस्कार समाप्त थी वेंदा आहिनि, प्रारब्ध जा संस्कार रहिजी वेंदा आहिनि। जे संस्कारनि जे आधार ते तव्हां ॿार सतयुग में प्रारब्ध भोगदा आहियो, हुते पोइ पढ़ाई जो पुरुषार्थ जो संस्कार न रहंदो आहे। प्रारब्ध मिली वई, पोइ ज्ञान ख़तमु थी वेंदो आहे। गीता राज राही थकिजो न। हिते सम्मुख ओम शांति। हिते सम्मुख शिव भगवान वाचे आहे। हिते सम्मुख शिव भगवान वाचे आहे। गीता में ॾेखारींदा आहिनि श्री कृष्ण भगवान वाचे, परंतु श्री कृष्ण त उन नाम रूप सां सम्मुख अची न सघी न। इहे त सम्मुख चईंदा आहिनि निराकार भगवान वाचे। ये त सम्मुख चईंदा आहिनि निराकार भगवान वाचे। श्री कृष्ण चए त उहो साकार थी वञे। जो बि वेद शास्त्र आदि ॿुधाईंदा आहिनि उहे हीअं न चईंदा कि भगवान वाचे, छो जो उहे साधु संत महात्मा आदि सभु साकार में वेठा आहिनि। हिते त निराकार शिव बाबा स्वयं ब्रह्मा जे तन में अची करे चईंदा आहिनि, तॾहिं चइबो आहे निराकार भगवान वाचे, कि मां निराकार थो ॻाल्हायां। साधु संत सन्यासी न चई सघंदा आहिनि कि भगवान वाचे, हू त वेद शास्त्र पढ़ी करे ॿुधाईंदा आहिनि न। ॿियो पोइ बाप चईंदा आहिनि हे रूहानी राही। रूहानी बाप ज़रूरु रूहनि खे ई चईंदा कि ॿार थको न, थकिजो न। यात्रा ते कई थकी वेंदा आहिनि त पोइ वापसि अची वेंदा आहिनि। उहा आहे जिस्मानी यात्रा। भिन्न भिन्न मंदरनि में जिस्मानी तीर्थ आदि कंदा वेंदा आहिनि। कोई शिव जे मंदर में वेंदो आहे, हुते सभु जिस्मानी चित्र रखियल आहिनि भक्ति मार्ग जा। इहे त सुप्रीम रूह परमपिता परमात्मा आत्माउनि खे चईंदा आहिनि। ये त बाबा सां आत्माउनि खे चईंदा आहिनि कि हे ॿार हाणे मुझ हिक सां गॾु बुद्धि जो योग लॻायो ऐं ज्ञान बि ॾींदा आहिनि। तीर्थनि ते वेंदा आहिनि त हुते बि ब्राह्मण माण्हू वेठा आहिनि, कथा कीर्तन कंदा आहिनि। तव्हांजो त हिकु ई सत्यनारायण जी कथा आहे। नर सां श्री नारायण ठहिण जी ॻाल्हियूं ज्ञान चओ, कथा चओ, ॿुधूं था न। पढ़ाई चओ। तव्हां ॼाणंदा आहियो पहिरियों स्वीट होम में वेंदासीं, पोइ विष्णुपुरी में ईंदासीं। हिन समय तव्हां आहियो ब्रह्मापुरी में। इनखे पीअर घर चइबो आहे न। तव्हांखे जेवर आदि कुझु न आहे, छो जी तव्हां पीअर घर में आहियो न। तव्हां ॼाणंदा आहियो ससुर घर में असांखे अपार सुख मिलण जो आहे। हिते कलयुगी ससुर घर में त अपार दुख आहे। हितां जे ससुर घर में केॾो दुख आहे माण्हुनि खे। तव्हांखे त वञिणो आहे हुन पार सुखधाम में, हुतां खां ट्रांसफर थियणो आहे। बाप हाणे बाप सभिनि खे नैननि ते विहारे करे वठी वेंदा आहिनि न। ॾेखारींदा आहिनि श्री कृष्ण बाप, श्री कृष्ण जो बाप हुनखे टोकरी में विहारे करे हुन पार वठी आयो। त इहो बेहद जो बाप तव्हां ॿारनि खे हुन पार ससुर घर वठी था वञनि। अॼु बाबा चवनि था कि मां तव्हांखे ससुर घर वठी थो वञां। बराबरि। हाणे पीअर घर में त कोई सजावट न आहे, ससुर घर में ई श्रृंगार थींदो आहे न। त बाबा चवनि था कि मां तव्हांखे हाणे बेहद जो बाप असांखे हुन पार ससुर घर वठी था वञनि न। पहिरियों पंहिंजे निराकारी घर में वठी हलंदा, पोइ असां ईंदासीं, पोइ ससुर घर में भेजे ॾींदा। त हुते इहे सभु पीअर घर ससुर घर जी ॻाल्हियूं भुलिजी वेंदासीं। उहा आहे निराकारी पीअर घर। हुते इहा नॉलेज भुलिजी वेंदा आहियूं। नॉलेज जा संस्कार निकिरी वेंदा आहिनि, बाक़ी प्रारब्ध जा संस्कार रहिजी वेंदा आहिनि। पोइ तव्हां ॿारनि खे प्रारब्ध ई ध्यान में रहंदी आहे। प्रारब्ध अनुसार वञी करे सुख में जन्म वठंदा आहियूं।
सुखधाम वञिणो आहे न, प्रालब्ध मिली वई पोइ ज्ञान ख़तमु थी वेंदो। तव्हां ॼाणंदा आहियो प्रालब्ध में असांजी वरी उहे ई एक्ट हलंदी, तव्हांजा संस्कार ई प्रालब्ध जा थी वेंदा। हाणे इहे पुरुषार्थ आहे हाणे आहे पुरुषार्थ जा संस्कार। हाणे असांजा पुरुषार्थ जा संस्कार थियनि था न, ईअं न की पुरुषार्थ ऐं प्रालब्ध ॿई संस्कार हुते हूंदा न, हुते इहे ज्ञान न रहंदो त इहा तव्हांजी रूहानी यात्रा आहे। बाबा चवनि था हुते त असांखे कुझु ज्ञान ई न हूंदो, इहा असांजी रूहानी यात्रा आहे। त बाबा चवे थो तव्हांजो चीफ पंडो आहे बाबा। ईअं त तव्हां बि रूहानी पंडा ठही वेंदा आहियो, सभिनि खे साथ वठी हलंदा आहियो। उहा आहे जिस्मानी पंडा, तव्हां आहियो रूहानी पंडा। उहो माण्हू अमरनाथ ते ॾाढो धूमधाम से वेंदा आहिनि, झुंड जो झुंड ख़ासि अमरनाथ ते ॾाढो धूमधाम सां वेंदा आहिनि। बाबा ॾिठो आहे केतिरा साधु संत आदि बाजा गाजा खणी वेंदा आहिनि, साथ में डॉक्टर आदि खे बि वठी वेंदा आहिनि। छो जी ठंडी जो समय हूंदो आहे, कई बीमार पइजी वेंदा आहिनि। तव्हांजी यात्रा त ॾाढी सहज आहे। बाप चईंदो आहे यादि जी यात्रा में रहण ई तव्हांजी यात्रा आहे। सदा बाबा जी यादि में रहण ई असांजी यात्रा आहे न, यादि मुख्य आहे। ॿार यादि कंदा रहनि त ख़ुशी जो पारो चढ़ो रहे। साथ में ॿियनि खे बि यात्रा ते वठी वञिणो आहे न। इहा यात्रा हिकु ई बार थींदी आहे। उहा जिस्मानी यात्रा त भक्ति मार्ग सां शुरू थींदियूं आहिनि। उहा बि कोई शुरूआति में न ईंदी आहे। ईअं न की फट सां मंदिर चित्र आदि ठही वेंदा आहिनि, उहो त आहिस्ते आहिस्ते पोइ बाद में ठहींदा वेंदा। पहिरियों शिव जो मंदरु ठहींदो, उहा बि पहिरियों घर में सोमनाथ जो मंदरु ठाहींदा आहिनि, त पोइ किथे वञण जी दरकार न रहंदी आहे। इहे मंदर आदि पोइ ठाहींदा आहिनि, समय लॻंदो आहे। आहिस्ते आहिस्ते नए शास्त्र, नया चित्र, नया मंदर आदि ठहींदा रहंदा आहिनि। टाइम लॻंदो आहे, छो जी पढ़ण वारा बि खपनि। मठ आदि जॾहिं वृद्धि खे पाईंदो, पोइ वीचार थींदो आहे शास्त्र ठाहियूं। बाबा चवनि था मठ आदि कोई वृद्धि खे पाईंदो आहे, पोइ वीचार थींदो आहे शास्त्र ठाहियूं। त एतिरा तीर्थ स्थान ठहिया, मंदिर ठहिया, चित्र ठहिया, टाइम लॻंदो आहे। भले चइबो आहे की भक्ति मार्ग द्वापर खां शुरू थींदो, परंतु टाइम त लॻंदो आहे न। पोइ कलायूं कमती थींदी वेंदियूं आहिनि। पहिरियों अव्यभिचारी भक्ति, पोइ व्यभिचारी भक्ति थी वेंदी आहे। इहे सभु ॻाल्हियूं सुठी रीति चित्रनि ते सिद्ध करे सम्झाइणो आहे। सम्झाइण वारनि जी ॿुधी में इहे ई हलंदो रहणो खपे की ईअं चित्र ठाहियूं, ईअं सम्झायूं। सभिनि जी ॿुधी में न हलंदो आहे। नंबर वार त आहे न, कोई जी बिल्कुलु ॿुधी हलंदी न आहे। पोइ उहो पद बि हीअं पाईंदा, मालूम पइजी वेंदो इहे छा ठाहींदा। जेतिरो अॻियां हलंदा तव्हां सम्झंदा वेंदव। जॾहिं लड़ाई आदि लॻंदी, पोइ प्रैक्टिकल में ॾिसंदव, पोइ ॾाढा पछताईंदा। बाबा चवनि था पोइ ॾाढा ॿार पछताईंदा। हुन समय पढ़ाई त थी न सघे, लड़ाई जे समय त्राही थींदी रहंदी आहे न, ॿुधी न सघंदा, पतो न छा थींदो। लड़ाई जे समय त्राही थींदो, त माण्हुनि खे ज्ञान बि ॿुधायो त ॿुधी थोरी सघंदा न। उन समय त पतो न छा थी वेंदो, पार्टीशन थियो त छा खां छा थियो। इहे विनाश जो समय ॾाढो कड़ो आहे। हा, बाक़ी साक्षात्कार आदि ॾाढा थींदा, जंहिंसां ॼाणे वेंदा कि केतिरो पढ़ियल आहे। ॾाढो पछताईंदा बि ऐं साक्षात्कार बि थींदो। ॾिसो तव्हां पढ़ाई छॾी, इहे तॾहिं तव्हांजो इहो हाल थियो। धर्मराज साक्षात्कार कराइण सवाइ सजायूं कीअं ॾींदा। पहिरियों धर्मराज असांखे साक्षात्कार कराईंदो कि तव्हां ईअं कयो, पोइ सजायूं ॾींदा। सभु साक्षात्कार कराईंदा, पोइ हुन समय करे कुझु न सघंदो। चईंदा हाय तदबीर जो समय त वियो न। त बाप चईंदा आहिनि छो न हाणे पुरुषार्थ करो था, छो न हाणे पुरुषार्थ कंदा आहियो। तदबीर हाणे असां पंहिंजी
पुरुषारथ करे तक़दीर ठाहियूं था। त हाणे तदबीर जो समय आहे, पुरुषारथ जो समय आहे। सर्विस सां दिलि ते चढ़ंदो। बाबा चवनि था सर्विस सां दिलि ते चढ़ंदो। बाप चवनि था इहे ॿार सुठी सर्विस कंदा आहिनि। मिलिट्री जो कोई मरदो आहे त हुनजे मित्र संबंधी आदि खे बि इनाम ॾींदा आहिनि। हिते तव्हांखे इनाम ॾियण वारो बेहद जो बाप सां भविष्य 21 जन्म इनाम मिलंदो आहे। इहे त हर हिक खे पंहिंजी दिलि ते हथु रखी पुछिणो आहे कि मां केतिरो पढ़ंदो आहियां, केतिरो पढ़ंदो आहियां। धारणा न थींदी त गोया तक़दीर में ई न आहे। चईंदा कर्म ई अहिड़ा फूटल आहिनि, ॾाढो ख़राबु कर्म करण वारो कुझु उठाए ई न सघंदा। जंहिं आत्मा जे पिछले जन्म में ॾाढा ख़राबु कर्म कयल हूंदा उहो कुझु उठाए ई न सघंदा। बाप सम्झाईंदा आहिनि मिठा ॿार, तव्हांजे हिन रूहानी यात्रा ते पंहिंजी साथियुनि खे बि वठी हलिणो आहे। फ़र्ज़ु आहे हर हिक खे इहा यात्रा जी ॻाल्हि ॿुधाइणु। चओ असांजी रूहानी यात्रा आहे उहा आहे जिस्मानी यात्रा। ॾेखारींदा आहिनि बाबा चवनि था ॾेखारींदा आहिनि रंगुनि जी तरफ़ हिकु छमछम तलाउ आहे जिते सनानु करण सां परी ठही वेंदा आहियूं। दुनिया में ॾेखारींदा आहिनि रंगुनि जी तरफ़ हिकु छमछम तलाउ आहे जिते सनानु करण सां परी ठही वेंदा आहिनि। लेकिन उहे परी आदि त ठहींदा न आहिनि। इहे त ज्ञान सनान जी ॻाल्हि आहे। जॾहिं असां बाबा जो ज्ञान ॿुधंदासीं, बाबा खे यादि कंदासीं, धारणा कंदासीं त असां हाणे ब्रह्मण खां फ़रिश्तो अर्थात परी ठही वेंदासीं। अर्थात जंहिंजो हिकु बाप जे सवाइ ॿियो कंहिंसां कोई रिश्तो ई न हुजे, जंहिंसां पोइ तव्हां भविष्य जी बीबी बि ठही वेंदा। ज्ञान योग बल सां वैकुंठ में अचणु वञणु त तव्हांजे लाइ कॉमन ॻाल्हि आहे न, ऐं ॿियो ई तव्हांखे रोकंदा आहिनि कि घड़ी घड़ी ध्यान में न वञो, आदत पइजी वेंदी। त इहे ज्ञानमान सरोवर आहे। परमपिता परमात्मा अची करे हिन मनुष्य तन द्वारा असांखे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। हिन करे इनखे मानसरोवर चइबो आहे। मानसरोवर अक्षर सागर सां निकितो आहे। ज्ञान सागर में ज्ञान सनानु करणु त ॾाढो सुठो आहे न। भविष्य जी बीबी खे महारानी चइबो आहे। भविष्य जी बीबी खे महारानी चइबो आहे न। त बाबा चवनि था कि हाणे मां जो ज्ञान ॿुधायां थो उनखे धारण करे परी ठहो, पोइ भविष्य जी बीबी अर्थात महारानी ठही वेंदव। बाप चईंदा आहिनि तव्हां बि भविष्य जा मालिक ठहो। ॿारनि ते लव रहंदो आहे न, हर हिक ते रहम थींदो आहे, साधुनि ते बि रहम ईंदो आहे न। त इहा त गीता में लिखियलु आहे कि साधुअनि जो बि उद्धार बाबा कंदा आहिनि। उद्धार थींदो आहे ज्ञान योग सां। तव्हां ॿारनि में सम्झाइण जी ॾाढी फ़ुर्सत खपे। चओ तव्हां ॿियनि खे त सभु तव्हां ॿियो त सभु ॼाणंदा आहियो, लेकिन छाछ ॼाणंदा आहियो। बाक़ी मक्खन खिलाइण वारो खे त तव्हां ॼाणंदा ई न आहियो। जो असांखे दुनिया में जो छाछ पीआरनि था उहो त सभु ॼाणंदा आहिनि, लेकिन मक्खन खिलाइण वारे खे तव्हां ॼाणंदा न आहियो। बाबा केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, परंतु कंहिंजी ॿुधी में वेहींदो ई न आहे। बाप खे ॼाणण सां मनुष्य हीरे जहिड़ो ठही वेंदो आहे, ऐं न ॼाणण सां कौड़ी मिसल बिल्कुलु पतित थी वेंदो आहे। बाप खे ॼाणण सां पावन ठही वेंदा आहियूं। पते दुनिया में कोई पावन न हूंदो आहे। त जो महारथी ॿार आहिनि उहे सुठी रीति सम्झाए सघंदा आहिनि। केतिरा ढेर ब्रह्मा कुमार कुमारियूं आहिनि। प्रजापिता ब्रह्मा बि मशहूरु आहे। प्रजापिता ब्रह्मा जा आहिनि इहा मुख्य वंशावली। ब्रह्मा खे ई 100 भुजायूं 1000 भुजायूं ॾेखारींदा आहिनि। इहे बि सम्झाइबो आहे एतिरी भुजायूं त आहिनि न। बाक़ी ब्रह्मा जा ॾाढा बछड़े वारा बछड़ा आहिनि। अर्थात ब्रह्मा बाबा ॾाढा बछड़े वारो आहे। ब्रह्मा पोइ कंहिंजो ॿारु आहे। इन्हनि जो त बाप आहे न। ब्रह्मा आहे शिव बाबा जो ॿारु। इन्हनि खे ॿियो कोई बाप न थी सघंदो आहे। मनुष्य त कोई न थी सघंदो आहे न। इन्हनि जो
शिव बाबा जो कोई बाप न थी सघंदो आहे। ब्रह्मा विष्णु शंकर ॻायल आहिनि सूक्ष्म वतन जो, उहो त हिते अची न सघनि। प्रजापिता ब्रह्मा त ज़रूरु हिते हूंदा न। सूक्ष्म वतन में त प्रजा न रचदा न, त परमपिता परमात्मा अची करे हिन ब्रह्मा मुख द्वारा शक्ति सेना रचदा आहिनि। बाबा हाणे हिन सृष्टि ते अची करे त परमपिता परमात्मा अची करे हिन ब्रह्मा बाबा द्वारा शक्ति सेना रचदा आहिनि। अॼु बाबा पंहिंजी शक्ति सेना सां मिलण ईंदा न। पहिरियों परिचय ॾियणो आहे, असां ब्रह्मा मुख वंशावली आहियूं। पहिरियों परिचय ॾियणो आहे कि सभु एॾी शक्ति सेना सां ब्रह्मा मुख वंशावली आहियूं। तव्हां बि ब्रह्मा जा ॿार आहियो न। प्रजापिता ब्रह्मा सभिनि जो बाप आहे न। प्रजापिता ब्रह्मा सभिनि जो बाप आहे न। पोइ हुननि सां ॿियूं बिरादरियूं निकिरंदी रहंदियूं आहिनि। हाणे तव्हां ब्राह्मण आहियो, हेॾी सारी बिरादरियूं। पहिरियों त हिकु शिव बाबा ब्रह्मा बाबा द्वारा असांखे रचई, पोइ अलॻि अलॻि बिरादरियूं निकिरंदी रहंदियूं आहिनि। पहिरियों प्रैक्टिकल में बाबा चवनि था तव्हां ब्राह्मण अर्थात पवित्र आत्मा। प्रैक्टिकल में ॾिसो प्रजापिता ब्रह्मा जी केतिरी औलाद आहिनि। ज़रूरु औलाद खे वरसो मिलंदो हूंदो। ब्रह्मा वटि त कोई प्रॉपर्टी आहे न। प्रॉपर्टी त शिव बाबा वटि आहे। ब्रह्मा वल्द शिव, बेहद जे बाप सां वरसो मिलंदो आहे न असांखे। ब्रह्मा द्वारा शिव बाबा वेही करे पढ़ाईंदा आहिनि। बाक़ी ॾाॾे जो वरसो मिलंदो आहे। ब्रह्मा बाबा द्वारा शिव बाबा वेही करे असांखे पढ़ाइनि था। बाक़ी ॾाॾे जो वरसो मिलंदो आहे न असांखे। वरसो शिव बाबा से मिलंदो आहे। बाबा सम्झाईंदा त ॾाढा आहिनि, परंतु योग न आहे। काॾे त न हलंदा आहिनि, त बाप बि छा करे। बाप चवंदा आहिनि इन्हनि जी तक़दीर। अगरि बाबा खां पुछी त बाबा ॿुधाए सघंदा आहिनि कि हिन हालत में तव्हां छा पद पाईंदा, छा पद पाईंदा। दिलि जी गवाही ॾींदा आहिनि न। दिलि बि गवाही ॾींदी आहे। मां एतिरी सर्विस कंदो आहियां श्रीमत ते, केसि ताईं हलंदो आहे। श्रीमत चईंदी आहे मनमना भव। त बाबा त ॿुधाए ॾे, लेकिन बाबा चवनि था तव्हां बि चेक करो मां केतिरी सर्विस कंदो आहियां, श्रीमत ते केतिरो हलंदो आहे। श्रीमत चईंदी आहे मनमना भव। सभिनि खे बाप ऐं वरसे जो परिचय ॾींदा रहो। ढिंडोरो बि पीटदा रहो। सभिनि खे बाप ऐं वरसे जो परिचय ॾींदा रहो। ढिंडोरो बि पीटदा रहो। बाबा इशारो ॾींदा रहंदा आहिनि। तव्हांखे गवर्नमेंट खे बि सम्झाइणो आहे। बाबा चवनि था तव्हांखे गवर्नमेंट खे बि सम्झाइणो आहे कि कीअं बाबा एॾो वॾो कार्य, हाणे बाबा जी एॾी वॾी पिक्चर ठही आहे न, जो उहा बि सम्झनि बराबरि। भारत जी ताक़त ई हली वई आहे। ईअं सम्झायो कि बराबरि उहो सम्झनि कि असांजो भारत सोने जहिड़ो चिड़िया हुयो, जिते सोने हीरे जा महल हुया, ऐं हाणे भारत जी छा हालत थी आहे। परमपिता परमात्मा सर्वशक्तिवान सां योग ई न आहे। इन्हनि सां तव्हां योग लॻाईंदा आहियो त हिकदमि विश्व जा मालिक ठही वेंदा आहियो। त हिन समय माण्हू भक्ति त करनि था, लेकिन विधि पूर्वक नथा करनि। डायरेक्ट परमात्मा सां कनेक्शन आहे, तॾहिं भारत धीरे धीरे तमो प्रधानता में अची थो वञे। त हाणे असां जॾहिं सर्वशक्तिवान बाबा सां योग लॻाईंदा आहियूं, त योग लॻाईंदे असां में एतिरी ताक़त अची वेंदी आहे कि असां विश्व जा मालिक ठही वेंदा आहियूं। माया ते बि तव्हां जीत पाईंदा आहियो न। गृहस्थ व्यवहार में रहंदे माया ते जीत पाइणी आहे। गृहस्थ व्यवहार में रहंदे उहे माया ते जीत पाइणी आहे। बाबा चवनि था असांजो मददगार बाबा आहे। केतिरो सम्झाइबो आहे न, धारणा करणी खपे। बाबा सम्झाईंदा आहिनि धन दिए दर न खुटे। सर्विस कंदव तॾहिं बाबा जी दिलि ते चढ़ंदव। धन दिए दर न खुटे अर्थात जेतिरो ज्ञान धन असां ॿियनि खे ॾींदासीं ओतिरो वधंदो वेंदो, न त इम्पॉसिबल आहे। ऐं बाबा जी दिलि ते बि चढ़ंदा वेंदासीं। त बाबा जी दिलि ते चढ़ण लाइ सदा सर्विस करो। सभिनि खे मन वचन कर्म बाबा जो दान ज्ञान धन दान कंदा रहो, न त बाबा जी दिलि ते न चढ़ी सघंदासीं। इन जो मतिलबु इहे न कि बाबा प्यार न कंदा आहिनि। बाबा प्यार सर्विसेबल खे कंदा आहिनि।
महिनत करणी खपे न, सभिनि खे यात्रा लाइक़ु ठाहींदा आहिनि बाबा। बाबा चवनि था महिनत करणी खपे, सभिनि खे यात्रा लाइक़ु ठाहियो। मन मना भव आहे न, इहा आहे रूहानी यात्रा। मूंखे यादि करो त तव्हां मूं वटि पहुची वेंदव। शिवपुरी में अची करे पोइ विष्णुपुरी में हली ईंदासीं। ये ॻाल्हियूं सिर्फ़ु तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो, कोई ॿियो मनमना भव जो अर्थ न सम्झंदा आहिनि। पढ़ंदा त ॾाढा आहिनि, बाबा महामंत्र ॾींदा आहिनि। मूंखे यादि करो त तव्हां विक्रमाजीत ठही वेंदा। बाबा असांखे महामंत्र ॾींदा आहिनि कि मूंखे यादि करो त विक्रमाजीत थी वेंदा। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार ज्ञान सनानु करिणो आहे, प्यार सां सर्विस करे बाप जी दिलि तख़्त ते चढ़णो आहे। पुरुषार्थ जे समय में अलबेलो न ठहिणो आहे। ॿियो आहे बाबा जी पलकनि ते वेही कलयुगी दुखधाम सां सुखधाम हलणो आहे न, वाया शांति धाम। बाप जी पलकनि ते वेही करे कलयुगी दुखधाम सां सुखधाम में हलणो आहे, वाया शांति धाम। हिन करे पंहिंजो सभु कुझु ट्रांसफर करे छॾो, सभु कुझु तन मन धन सभु बाबा जे हवाले करे छॾियो। वरदाना जीवन में दिव्य गुणनि जे फूलनि जी फुलवाड़ी द्वारा ख़ुशहाली जो अनुभव करण वारा एवर हैप्पी ठहो। सदा ख़ुशहाल अर्थात भरपूर संपन्न। पहिरों सदा ख़ुशहाल क्या अर्थात भरपूर ऐं संपन्न आत्मा। पहिरियों काटनि जे जंगल में जीवन हुई, हाणे फूलनि जी ख़ुशहाली में अची विया आहिनि। सदा जीवन में दिव्य गुणनि जी फूलनि जी फुलवाड़ी लॻल आहे न। हिन करे जो बि असांजे संपर्क में ईंदा आहिनि उहे दिव्य गुणनि जे फूलनि जी ख़ुशबू, उन्हनि खे दिव्य गुणनि जी फूलनि जी ख़ुशबू ईंदी रहंदी आहे ऐं ख़ुशहाली ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि, शक्ति जो अनुभव कंदा आहिनि। ख़ुशहाली ॿियनि खे बि शक्तिशाली ठाहींदी आहे न ऐं ख़ुशी में बि लाहींदी आहे। हिन करे तव्हां चईंदा आहियो कि असां सदा एवर हैप्पी आहियूं, त एवर हैप्पी ठहिण लाइ असांखे दिव्य गुण स्वयं में धारण करणा आहिनि, ताकी असां द्वारा ॿियनि खे बि दिव्य गुणनि जी ख़ुशबू अचे, असांजी सदा ख़ुशी जीवन ॾिसी करे ॿिया बि सदा ख़ुशि रहनि। स्लोगन आहे मास्टर सर्वशक्तिवान उहो आहे जो माया जे बुदबुदनि सां डरण जे बजाए उन्हनि सां खेलंदा रहंदा आहिनि। त मास्टर सर्वशक्तिवान उहो आहे जो माया जे बुदबुदनि सां डिॼंदो न आहे कि अरे छा थो थिए, कीअं थींदो न। ॿियो ई उन्हनि सां खेॾंदो कीअं, बाबा जा जेका ज्ञान गुण शक्ति आहे उन्हनि खे कार्य में लॻाए करे उन्हनि ते विजय प्राप्त करे वठंदो। त इहे खेॾणु थियो न। अच्छा इहा ॻाल्हि ईअं, हिन जे लाइ त बाबा ईअं चए अथई, चलो यूज़ करो ऐं विन। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।